भारतीय मीडिया पंहिंजी हक़ीक़त खां गुमराह कंदड़ ऐं कूड़ियुनि ख़बरुनि जो सिलसिलो जारी रखियो पई अचे। इन जो ताज़ो शिकार पाकिस्तान जी मशहूर अदाकारा माहिरा ख़ान थी आहे। भारतीय मीडिया संदसि ॻोरहारे हुजण ऐं पंहिंजनि प्रोजेक्ट्स तां हथ खणण जे बुनियाद ते हिक पोस्ट खे बिना तस्दीक जे ख़बर बणाए छॾियो। इन जो मक़सदु रुॻो इहो हो त पाकिस्तानी शोबिज़ इंडस्ट्री जी तरक़ी ऐं शोहरत खे नुक़सान पहुचायो वञे। माहिरा ख़ान सभिनी दावाउनि जी तरदीद कंदे ॿुधायो त हू नई ॻोरहारी आहे ऐं नई कंहिं प्रोजेक्ट तां हथ खंयो आहे। हुन मक़ामी मीडिया खे बि पंहिंजी तस्दीक थियल ख़बरुनि जो ज़रियो बणायो ऐं पंहिंजे फैंस खे बि पंहिंजी ज़िंदगीअ जी हक़ीक़त ॿुधाई। संदसि इहा तरदीदी ख़बर बि सोशल मीडिया ते वायरल थी आहे ऐं संदसि हक़ में खोड़ माण्हू एके जो इज़हार करे रहिया आहिनि। भारतीय मीडिया जो इहो रवैयो नई नओं आहे ऐं नई हैरान कंदड़। भारतीय मीडिया इन खां अॻु बि पाकिस्तानी फनकारनि खे पंहिंजनि कूड़ियुनि ख़बरुनि ज़रिए इल्ज़ामनि ऐं तनक़ीद जो निशानो बणायो आहे। इन जो मक़सदु रुॻो इहो आहे त पाकिस्तानी फनकारनि जी शोहरत खे ख़तमु कयो वञे ऐं उन जा असर पाक भारत लाॻापनि ते बि पवनि था। भारतीय मीडिया खे घुर्जे त उहा पंहिंजी ज़िम्मेवारीअ जो अहसासु करे ऐं हक़ीक़त मूजिबि ख़बरुनि खे अवाम ताईं पहुचाए। इन सां गॾोगॾु हू पाकिस्तानी फनकारनि जी इज़त जो ख़्यालु रखे ऐं संदनि ख़िलाफ़ कूड़ियूं ख़बरूं न पखेड़े। फन खे सियासत खां धार रखणु घुर्जे ऐं फनकारनि खे संदनि महिनत ऐं सलाहियतुनि जे बुनियाद ते उन्हनि जो क़दुरु कयो वञे।